ओम शांति। ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ है 21/6/2024 और मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार तव्हां आहियो चैतन्य लाइट हाउस। तव्हां आहियो चैतन्य लाइट हाउस। तव्हांखे सभिनि खे बाप जो परिचय ॾियणो आहे, घर जो रास्तो ॿुधाइणो आहे। असां चैतन्य लाइट हाउस आहियूं। असांखे सभिनि खे बाप जो परिचय ॾियणो आहे, घर जो रास्तो ॿुधाइणो आहे। प्रश्न आहे, अॻियां हली करे कहिड़ो डायरेक्शन ऐं कंहिं विधि सां अनेक आत्माउनि खे मिलण वारो आहे। अॻियां हली कहिड़ो डायरेक्शन ऐं कंहिं विधि सां अनेक आत्माउनि खे मिलण वारो आहे। उत्तर आहे, अॻियां हली करे ॾाढनि खे डायरेक्शन मिलंदो कि तव्हां ब्रह्मा कुमार कुमारियुनि वटि वञो त तव्हांखे वैकुंठ जो प्रिंस ठहिण जो ज्ञान ॾींदा। इहे इशारो उन्हनि खे ब्रह्मा जे साक्षात्कार सां मिलंदो। अक्सर करे करे ब्रह्मा ऐं श्री कृष्ण जो ई साक्षात्कार थींदो आहे। जीअं आदि में साक्षात्कार जो पाठ हलियो, ईअं ई अंत में बि हलण वारो आहे। ओम शांति। रूहानी बाप ॿारनि सां पुछनि था, सभिनि खां त न पुछी सघंदा आहिनि। नलिनी बेटी खां पुछनि था कि हिते छा था करो, कंहिंजी यादि में वेठा आहियो? बाप जी। सिर्फ़ु बाप जी यादि में वेठा आहियो या ॿियो बि कुझु यादि आहे? बाप जी यादि सां ई विक्रम विनाश थींदा, ॿियो छा यादि कंदा आहियो? इहो बुद्धि जो कमु आहे न। असां आत्माउनि खे पंहिंजे घर वञिणो आहे त घर खे बि यादि करिणो आहे न। अच्छा, ॿियो छा करिणो आहे? छा घर में वञी करे वेही रहणो आहे? विष्णु खे सुदर्शन चक्र ॾेखारींदा आहिनि। हुन जो अर्थ बि बाबा हाणे सम्झायो आहे। स्व अर्थात आत्मा खे दर्शन थियो 84 जन्मनि जे चक्कर जो। विष्णु खे सुदर्शन चक्र ॾेखारींदा आहिनि। उन्हनि जो अर्थ बि बाबा हाणे सम्झायो अथई। स्व अर्थात आत्मा खे दर्शन थियो 84 जन्मनि जे चक्कर जो। त इहे चक्कर बि फिरणो पए। तव्हां ॼाणंदा आहियो असां 84 जे चक्कर लॻाए करे घर वेंदासीं, पोइ हुतां खां ईंदासीं सत्युग में पाठ वॼाइण, पोइ 84 जो चक्कर लॻाईंदासीं। विष्णु खे कोई चक्र हूंदो न आहे। इहे त सत्युग जो देवता आहे। विष्णुपुरी चओ या लक्ष्मी नारायण जी पुरी चओ, स्वर्ग चओ। स्वर्ग में लक्ष्मी नारायण जो राज्य आहे। अॻियां राधे कृष्ण जो राज्य चईंदा हुया त इहे भूल कंदा आहिनि। राधे कृष्ण जो राज्य न हूंदो आहे, छोजी ॿई अलॻि अलॻि राजा ई जा प्रिंस प्रिंसेस हुया न। राजा ई जा मालिक त पोइ स्वयंवर खां पोइ ठहींदा। त इहे जो विष्णु जो चक्कर ॾिनो आहे, विष्णु खे इहे चक्र आहे असांजो। त हिते जॾहिं वेंदा आहियो त सिर्फ़ु शांति में न वेहणो आहे, वरसो बि यादि करिणो आहे न। इन करे इहे चक्र आहे त बाप जी यादि सां गॾु गॾु स्वर्ग बि यादि करिणो आहे। बाप चईंदा आहिनि तव्हां लाइट हाउस बि आहियो, हलंदा चलंदा लाइट हाउस आहियो। हिकु अख में शांति धाम, हिकु अख में सुख धाम। ॿिन्हिनि खे यादि करिणो पए। यादि सां त पाप कटंदा। घर खे यादि करण सां घर में हली वञो, पोइ चक्कर खे बि यादि करिणो। इहे सॼे चक्र जी नॉलेज तव्हांखे आहे। बाबा चवनि था घर खे यादि करण सां घर में हली वञो, पोइ चक्कर खे बि यादि करिणो आहे। इहे सॼे चक्र जी नॉलेज तव्हां में आहे। 84 जो चक्कर लॻायो, हाणे अंतिम जन्म मृत्यु लोक में आहे। नई दुनिया खे चइबो आहे अमर लोक। अमर अर्थात तव्हां सदैव जीता रहंदा आहियो। अर्थात आत्मा कॾहिं अशरीरी रूप में भटकंदी न आहे। अर्थात हिकु सेकेंड में आत्मा हिकु शरीर सां निकिती ऐं ॿिए सेकेंड में हुनखे शरीर मिली वियो, है न। हिनखे चइबो आहे अमर लोक। हिते त आत्मा शरीर छॾण खां पोइ शरीर वठंदी बि आहे, न बि वठंदी आहे, कॾहिं भटकणो बि पवंदो आहे हुनखे। तव्हां कॾहिं मरदा न आहियो। हिते त वेठे वेठे अचानक मृत्यु अची वेंदी आहे, बीमारी थींदी आहे। हुते मरण जो डर न आहे। श्री अमर लोक आहे। तव्हां ॿुढा हूंदा आहियो त बि ज्ञान आहे। असां गर्भ महल में वञी करे प्रवेश कंदासीं। हुते जीअं हिते त कोई माण्हू मरंदो आहे त हुनखे थोरी नज़र ईंदो आहे असां काॾे जन्म वठंदो।
हुते त हिते त आत्मा ड्रिजंदी आहे, छा वेंदो मरण खां पोइ काॾे वेंदासीं। हुते त ॿुढा थींदा आहिनि त ज्ञान त बि ज्ञान आहे कि असां गर्भ जेल में वञी करे प्रवेश, गर्भ महल में वञी करे प्रवेश कंदासीं। हाणे वेंदा आहिनि गर्भ जेल में, हुते त गर्भ महल हूंदो आहे, हुते पाप त कंदा न आहिनि त जो सज़ायूं भोगणी पवनि। हिते त पाप कंदा आहिनि, जे कारण सज़ा भोगे करे ॿाहिरि निकिरंदा आहिनि त पोइ पाप करणु लॻी वेंदा आहिनि। इहा आहे ही पाप आत्माउनि जी दुनिया। हिते त सुख ई सुख आहे, हुते त दुख जो नाम ई न आहे। हिते इहा आहे पाप आत्माउनि जी दुनिया। हिते त दुख ई दुख आहे, सुख जो नाम निशान न आहे। हुते दुख जो नाम निशान न हूंदो। हिते दुख आहे, हुते दुख जो नाम निशान आहे। हुते मतिलबु सत्य में त हिकु आँख में रखो शांति धाम, ॿिए आँख में रखो सुख धाम। पर तव्हां जन्म जन्मांतर जप आदि कंदा आया आहियो, परंतु उहो ज्ञान त न आहे न, उहा आहे भक्ति। हुन में कोई युक्ति बि न मिलंदी आहे कि तव्हां ईअं सतो प्रधान ठही सघंदा आहियो, कोई बि ॼाणंदा न आहिनि। बसि ॿुधो श्री कृष्ण भॻवान वाच्य देह सहित, ॾिसो गीता में बि लिखियलु आहे, देह सहित देह सभु धर्मनि खे बोलजी मूंखे यादि करो। ये गीता जा अक्षर आहिनि जो पढ़ी करे ॿुधाईंदा आहिनि। ईअं न चईंदा आहिनि कि तव्हां ईअं ठहो, सिर्फ़ु पढ़ंदा आहिनि। भॻवानु ईअं चई करे वियो, जॾहिं आयो पतितनि खे पावन ठाहिण। सिर्फ़ु गीता में परमपिता परमात्मा जे बदिले श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि। हाणे श्री कृष्ण त रथी आहे, उनखे रथ खपे छा? वो त ख़ुदि देहधारी आहे। श्री कृष्ण जो नाम केतिरो रखियनि, पोइ श्री कृष्ण ईअं छो चईंदो कि देह जे धर्मनि खे भुलिजी करे मामेकम यादि करो। त अहिड़ी ॻाल्हियूं जो ॿ टे आहिनि न, हिकु त मां प्रकृति जो आधार वठी ईंदो आहियां, हिकु मूंखे ईअं यादि करो देह जे धर्मनि खे छॾे करे। त अहिड़ी ॻाल्हियूं असांखे नोट करे रखणियूं खपनि। भले असां पूरी गीता न पढ़ी आहे, लेकिन बाबा जो असांखे थोरी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि खे यादि करे ऐं कंहिंखे बि असां ईअं ॿुधाए सघंदा आहियूं। जीअं छठी थींदी आहे, श्री कृष्ण जो नाम कीअं रखियो? जीअं छठी थींदी आहे त नाम सभिनि जा पईंदा आहिनि न। बाप खे त सिर्फ़ु शिव ई चइबो आहे। तव्हां आत्माऊं जनम मरण में ईंदा आहियो त शरीर जो नाम बदिलंदो आहे। शिव बाबा त जनम मरण में न ईंदा आहिनि, उहे सिधे शिव ई आहिनि। बिंदु भूरी बिंदु जॾहिं लिखंदा आहियूं त चईंदा आहिनि शिव। बिंदी आत्मा त आहे बिल्कुलु सूक्ष्म। आत्मा जो अगरि साक्षात्कार थींदो बि आहे, कंहिंखे सम्झ में न ईंदो आहे। देवी खे ॾिसी ख़ुशि थी वेंदा आहिनि। आत्मा खे अगरि साक्षात्कार थींदो आहे त बि कंहिंखे सम्झ में न ईंदो आहे, लेकिन अगरि देवी जो रूप ॾिसनि त ख़ुशि थी वेंदा आहिनि। अच्छा पोइ छा? प्राप्ति त कुझु न आहे, अर्थ न आहे, सिर्फ़ु नौदा भक्ति कई, दर्शन कयो त उन में ई ख़ुशि थी वेंदा आहिनि। बाक़ी मुक्ति, जीवन मुक्ति जी त ॻाल्हि ई न आहे, उहो सभु भक्ति मार्ग आहे। हिते इहा आहे ज्ञान मार्ग। हिते अक्सर करे साक्षात्कार थींदो आहे ब्रह्मा ऐं पोइ श्री कृष्ण जो। भक्ति मार्ग में उहा गणेश हनुमान देवियुनि जे रूप में साक्षात्कार थींदो आहे त ख़ुशि ईंदा आहिनि। बिंदी जो थिए त छा मज़ो ई न ईंदो। हिते त असांखे श्री कृष्ण ऐं ब्रह्मा जो रूप जो साक्षात्कार थींदा आहिनि। चईंदा आहिनि हिन ब्रह्मा वटि वञो त तव्हां श्री कृष्णपुरी व वैकुंठ में वेंदव। लक्ष्मी नारायण जो बि साक्षात्कार थी सघंदो आहे। ईअं न साक्षात्कार थियो माना सदगति थी, इहो सिर्फ़ु इशारो मिलंदो आहे हिते वञो। अॻियां हली करे ॾाढनि खे साक्षात्कार थींदो, डायरेक्शन मिलंदो। तव्हांजो त्रिमूर्ति बि अख़बार में पईंदो। बाबा चईंदा आहिनि न, जॾहिं अख़बार में असांजो ज्ञान जा चित्र ऐं ज्ञान जी ॻाल्हियूं पढ़णु शुरू थी वञनि, तॾहिं सम्झो बसि हाणे अंत समय अची। ब्रह्म कुमारियुनि जो नाम बि पईंदो त ब्रह्मा जो बि साक्षात्कार थींदो कि इन्हनि वटि वञण सां तव्हांखे वैकुंठ जो प्रिंस ठहिण जो ज्ञान मिलंदो।
जीअं अर्जुन खे विष्णु जो विनाश साक्षात्कार थियो न, बाप चईंदा आहिनि तव्हांखे कमल फूल समान रहणो आहे, परंतु स्थाई त तव्हां न रहंदा, इन करे अलंकार विष्णु खे ॾेई छॾिया आहिनि। न त देवताउनि खे शंख आदि जी दरकार छा आहे। मुख सां ॿुधाइण जो शंख ध्वनि चइबो आहे न। कमल जो राज भी बाबा असांखे ॿुधाए अथई। कल्ह बि चई न बाबा, कमल पुष्प समान न्यारो प्यारो रहणो आहे हिन दुनिया में रहंदे। गदा बाबा चवनि था तव्हां ब्राह्मणनि खे हिन समय कमल फूल समान रहणो आहे। गदा आहे पंज विकार रूपी माया खे जीतण जी। त शंख चक्र गदा कमल जो पुष्प सदा पंहिंजे असांखे सदा ई ज्ञान जो मनन हलंदो ई रहे। सुदर्शन चक्र बुद्धि में फिरंदो ई रहे, मन में मनन हलंदो ई रहे। ऐं ॿियो शंख ध्वनि कंहिंसां बि ॻाल्हाए त बाबा जी ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधायो। कमल जो फूल अर्थात हिन सृष्टि ते रहंदे हुए मन बुद्धि हिकदमि छीछी ॻाल्हियुनि सां मुक्त, संस्कार मन बुद्धि संस्कार। ऐं गदा अर्थात पंज विकार रूपी माया खे जीतण जे लाइ जो ज्ञान जी गदा हूंदी आहे, गुण शक्तियूं जो असां में आहिनि उन्हनि खे कार्य में लॻाए सदा हिन माया ते विजय पाइणो आहे। बाबा उपाय ॿुधाईंदा आहिनि, मामिकम यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। श्रीमत ते हली करे पतित पावन बाप खे यादि करिणो आहे। ॿियो त कोई पतित पावन आहे ई न सिवाय हिकु बाप जे। बाप चईंदा आहिनि मूंखे सॾु ई कंदा आहिनि हिन करे कि असांखे हिन शरीर सां छुड़ाए करे पावन दुनिया में वठी हलो। बाबा खे सॾु ई हिन करे कंदा आहिनि कि बाबा अचो असांखे हिन पतित दुनिया सां छुड़ाए करे, हिन शरीर सां छुड़ाए करे पावन दुनिया में वठी हलो। त बाप ही अची करे सभी आत्माउनि खे पतित सां पावन ठाहींदा आहिनि। छो जे अपवित्र आत्मायूं त घर में अथवा स्वर्ग में वञी न सघनि न। बाप चईंदा आहिनि पवित्र ठहिणो आहे त मूंखे यादि करो, यादि सां ई तव्हांजा पाप कटिजंदा। इहो मां गारंटी कंदो आहियां, सॾु कंदो आहे। हे पतित पावन असांखे पावन ठाहे करे नई दुनिया में वठी हलो। त कीअं वेंदा? हाणे असां भॻवान खे सॾु करूं था, लेकिन भॻवानु कहिड़े रूप में ईंदो आहे, कीअं असांखे ज्ञान ॾेई पावन ठाहींदो आहे, कीअं वापसि वठी हलंदो आहे। अच्छा कीअं पावन ठाहींदो आहे? ज्ञान सां ठाहींदो आहे, शक्ति सां ठाहींदो आहे, इहो बि पतो न आहे। केतिरी सिधी ॻाल्हियूं बाबा ॿुधाईंदा आहिनि। बाप जी सहज नॉलेज ऐं सहज ॻाल्हि आहे। चईंदा आहिनि न काम काज कंदे हुए मूंखे यादि करो। भल नौकरी आदि करो, भोजन आदि ठाहियो त बि यादि में रही करे भोजन ठाहियो त भोजन बि शुद्ध थी वेंदो। हिन करे ॻाल्हि आहे ब्रह्मा भोजन जे लाइ देवताउनि खे बि दिलि थींदी आहे, हा पर कुझु बि करो लेकिन बाबा जी यादि में करो त उहो बि ओहो सौभाग्य। ये बच्चियूं बि भोग वठी करे खणी करे ईंदियूं आहिनि त उते महफ़िल थींदी आहे। बाबा चईंदा आहिनि ये बच्चियूं बि भोग खणी करे ईंदियूं आहिनि त मथे अव्यक्त वतन में महफ़िल थींदी आहे। ब्राह्मण ऐं देवताउनि जो मेलो लॻंदो आहे न, ब्राह्मण ऐं देवताउनि जो मेलो लॻंदो आहे। भोजन स्वीकार करण ईंदा आहिनि न देवता, मतिलबु जो अव्यक्त जो एडवांस पार्टी जो हाणे ब्राह्मण जीवन पास करे पंहिंजो ॿियो देवताउनि जी दुनिया स्थापना करण जे निमित्त जो आहिनि, उहे देवता जे रूप में ईंदा आहिनि। त ब्राह्मण ऐं देवताउनि जो मेलो लॻंदो आहे न। भोजन स्वीकार करण ईंदा आहिनि। ब्राह्मण माण्हू जॾहिं भोजन पाईंदा आहिनि त बि मंत्र जपंदा आहिनि। ब्रह्मा भोजन जी ॾाढी महिमा थींदी आहे। सन्यासी त ब्रह्म खे ई यादि कंदा आहिनि, उहा आहे हद जा सन्यासी। चईंदा आहिनि असां घर बार मिल्कियत आदि सभु छॾी आहे, पोइ हाणे अंदरि घुसी पिया आहिनि। तव्हांजो आहे बेहद सन्यास। तव्हां हिन पुराणी दुनिया खे ई भुलिजी वेंदा आहियो।
तव्हांखे पोइ वञिणो आहे नई दुनिया में, असांखे पोइ वञिणो आहे नई दुनिया में। ॿियो बाबा असांखे चई अथई पोइ हुते असां पंहिंजा महिला आदि ठाहींदासीं। ग्रस्त व्यवहार में रहंदे बुद्धि में इहे ई रहे कि हाणे असांखे वञिणो आहे सुखधाम वाया शांतिधाम। शांतिधाम खे बि यादि करिणो आहे, बाप खे शांतिधाम सुखधाम, बाप शांतिधाम सुखधाम। बाप खे यादि करो, शांतिधाम खे यादि करो, सुखधाम खे यादि करो। त बाबा चवनि था शांतिधाम खे बि यादि करिणो पए। त इहा असांजो ॾाढे जन्मनि जे अंत जो जन्म आहे न, इहे असांजे ॾाढे जन्मनि जे अंत जो बि जन्म आहे। 84 जो जन्म पूरो थी वियो न, सूर्यवंशी खां चंद्रवंशी, पोइ वैश्यवंशी, पोइ शूद्रवंशी, सूर्यवंशी, चंद्रवंशी, वैश्यवंशी, पोइ शूद्रवंशी। शूद्रवंशी में सॼी आत्मा कारी थी वेंदी आहे। त हीअं बुद्धि में सदा यादि रखो, मां हीअं चकर काटियमि, पहिरियों मुंहिंजी आत्मा केॾी सुठी गोरी चमकीली, पोइ मुंहिंजी आत्मा में धीरे धीरे खाद पईंदी मां आत्मा कारी थी वियमि। हाणे वरी बाबा खे यादि करे ख़ुदि बि गोरी ठहां थी त सभिनि खे बि गोरो ठाहियां थी, पूरी दुनिया खे गोरो ठाहियां थी। उहो माण्हू पोइ चईंदा आहिनि आत्मा सो परमात्मा। आत्मा खे कोई लेप शेप न लॻंदो, शुद्ध आत्मा ई परमात्मा आहे। बाप चईंदा आहिनि इहे बि उन्हनि जो उल्टो अर्थ आहे। बाप इहे हम सो जो अर्थ सम्झाईंदा आहिनि, हम आत्मा परम पिता परमात्मा जी संतान आहियां। पहिरियों असां स्वर्गवासी देवता हुयासीं, पोइ चंद्रवंशी क्षत्रिय ठहिया, 2500 वर्ष पूरो थियो, पोइ वैश्य शूद्र वंशी विकारी ठहिया। सूर्यवंशी, चंद्रवंशी, वैश्यवंशी, शूद्रवंशी। हाणे असां ब्रह्मण चोटी ठहिया आहियूं, हिते वेठा आहिनि जीअं कि 84 जी बाजोली खेॾंदा आहियूं। ये बाजोली जो बि ज्ञान आहे न। अॻियां तीर्थनि ते माण्हू वेंदा हुया त बि बाजोली कंदा हुया, निशानो लॻाए करे हलंदा हुया, त बि ईअं बाजोली कंदे निशानो लॻाईंदा। हाणे त तव्हांजो सचो तीर्थ आहे। हाणे असां बुद्धि बल द्वारा परमधाम में वञूं था। सभु कुझु भुलिजंदे आख़िरकार बसि मां आत्मा ऐं बाबा, त सम्झो असां परमधाम में पहुची वियासीं। त बाबा चवनि था हाणे त तव्हांजो सचो तीर्थ आहे, शांतिधाम सुखधाम। तव्हां आहियो रूहानी पंडा, तव्हांखे सभिनि खे राय ॾींदा आहियो बाप खे यादि करो त शांतिधाम में हलंदासीं। साधु संत आदि सभु शांतिधाम में वञण लाइ ई महिनत कंदा आहिनि। साधु संत आदि सभु शांतिधाम में वञण लाइ महिनत कंदा आहिनि परमधाम में, परंतु वञी न सघंदा आहिनि। वेंदा पोइ सॼो होल लॉट इकट्ठो ईंदा। सभु पंहिंजे समय अनुसार आहिनि, हर धर्म पंहिंजे समय ते ईंदो, हर आत्मा पंहिंजे समय ते ईंदी, लेकिन वेंदा सभु होल लॉट इकट्ठा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि सत्युग में त ॾाढा थोरा हूंदा, पोइ वृद्धि थींदी रहंदी। त तव्हां आहियो सुदर्शन चक्रधारी देवता, परंतु हिन समय तव्हांजी माया सां गॾु युद्ध थी हले। हुन लड़ाई में बि जेके ज़ोरदार सम्झंदा आहिनि त पोइ उन्हनि वटि वञी करे शरण वठंदा आहिनि। हाणे तव्हां कंहिंजी शरण वठंदव? स्त्री पुरुष ॿई चईंदा आहिनि असां शरण पयूं तव्हांजी। मुंहिंजो त हिकु शिव बाबा, ॿियो न कोई। सभु आत्माउनि जो बाप त हिकु ई आहे न, उन हिकु जा असां ॿार आहियूं। बाबा चईंदा आहिनि कि मुंहिंजो त हिकु बाबा, ॿियो न कोई, सभु आत्माउनि जो बाप हिकु ई आहे। हाणे त असां बाबा जी शरण में अची विया आहियूं। साधु संत त हिकु न आहिनि न, अनेक भॻवान थी वेंदा आहिनि। जो घर में रुसी आहिनि उहो भॻवान, जो घर सां रुठिया उहो भॻवान।
पोइ वॾा वॾा साहूकार करोड़पति वञी करे उन्हनि जो शिष्य ठाहींदा आहिनि ऐं महफ़िल ठाहींदा आहिनि। गंदा खान पान जी तमो प्रधान मनुष्य आहिनि न, हिंदुअनि खे पोइ पंहिंजे धर्म जो पतो ई न पवंदो आहे, पतो ई न। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां त वास्तव में आदि सनातन देवी देवता धर्म जा आहियो न, परंतु पतित थी विया आहियो, इन करे पंहिंजे खे देवता न कहलाए सघंदा आहियो। उहो धर्म ई प्रायलोप थी वियो। मनुष्य केतिरा विकारी क्रिमिनल आहे थी विया आहिनि। हिकु मिनिस्टर बाबा वटि ईंदो हुयो, चईंदा असांजी त क्रिमिनल आया। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि ॿार सिविल आहे ठहो, जेसि ताईं क्रिमिनल आहे हूंदी तेसि ताईं तव्हां पतित आहियो। त पंहिंजे खे भाउ भाउ सम्झो त उहा क्रिमिनल दृष्टि उड़ी वेंदी। असां आत्मा भाउ भाउ आहियूं, हिकु बाप सां वरसो वठूं था। आत्मा जो तख़्त इहा भ्रुकुटी आहे, हिन खे चइबो आहे अकाल तख़्त। आत्मा जो तख़्त इहा भ्रुकुटी आहे, हिन भ्रुकुटी हिन खे चइबो आहे अकाल तख़्त। अकाल आत्मा हिन तख़्त ते विराजमान आहे। ये त मिट्टी जो पितलो आहे न, सॼो पाठ आत्मा में ई भरियलु आहे। बाप चईंदा आहिनि मां 5000 वर्ष पोइ ईंदो आहे तव्हां ॿारनि खे वरसो ॾियण लाइ। तव्हां ॼाणंदा असां आया आहियूं हेल्थ वेल्थ हैप्पीनेस जो वरसो वठणु। सत्युग में अथाह धन मिलंदो आहे। तव्हां 21 पीढ़ी देवता ठाहींदा आहियो न। बुढ़ापे बग़ैर कॾहिं कोई मरदो ई न, मतिलबु कोई आत्मा शरीर न छॾंदी। हिते त वेठे वेठे अचानक मरी पवंदा आहिनि, गर्भ में अंदरि बि मरी वेंदा आहिनि। हिते त दुख आहे न, हुते दुख जो नाम निशान न हूंदो। उनखे चइबो आहे सुखदाम राम राज्य। त 21 जन्मनि जो वरसो वठूं था न। हाणे बि असांखे कंहिं ॻाल्हि जो दुख न हुजणो खपे। इहो आहे ई दुखदाम रावण राज्य। सत्युग में रावण हूंदो न आहे। त इहे 84 जो चक्कर बि बुद्धि में तव्हांखे यादि रहे त ॾाढी ख़ुशी रहंदी। बाबा अॼु असांखे घड़ी घड़ी चवनि था 84 जो चक्कर यादि रखो। तव्हां ॼाणंदा असां नए विश्व में अर्थात सत्युग जा मालिक ठहिण वारा आहियूं। असां नए विश्व जा अर्थात सत्युग जा मालिक ठहिण वारा आहियूं। गीता में बि भॻवान वाचय हे ॿार देह से देह सभु संबंधनि खे छॾो, पंहिंजी खे आत्मा सम्झी मामेकम यादि करो। तव्हांजो सचो ख़ुदा दोस्त उहा आहे। अल्लाह अवलदीन जो नाटक आहे न, हातिम ताई जो नाटक आहे। सभु हिन समय जा आहिनि। हाणे मनुष्य केतिरो मथो मारंदा आहिनि, ॿार कम पैदा थियनि। बेहद जो बाप केतिरो कम करे ॾींदा आहिनि। सॼे विश्व में ई 9 लख, सत्युग में 9 लख आबादी वञी करे रहंदी। बाक़ी एतिरा करोड़ मनुष्य हूंदा ई न। सभु मुक्तिधाम शांतिधाम में हली वेंदा। उहो ई त करामत जी ॻाल्हि आहे। हिकु देवी देवता धर्म जो फाउंडेशन लॻाए करे बाक़ी सभु विनाश करे ॾींदा। इहे त करामत जी ॻाल्हि आहे। ॾिसो बाबा सभु धर्मनि वारनि खे मथे मोकिले असांखे राज्य भाग्य ॾींदा, है न। ॾिसो बाबा असांखे ॾियनि बि था ऐं केॾो गुप्त रीति ॾियनि था। कोई चई न सघंदो आहे असांखे छो थो ॾिए बाबा। छो जी बाबा चईंदो जो पुरुषार्थ कंदो सो पाईंदो। हिन करे बाबा चईंदा न सभिनि खे ॿुधायो ताकी अंत में कोई बाबा खे उलाना न ॾिए कि बाबा असांखे त पतो ई न लॻो, असां बि पुरुषार्थ करे राज़ी वठूं हा। सभिनि खे बाबा चवनि था ये 84 जो चक्कर सुठी रीति बुद्धि में विहारणो आहे। ये स्वदर्शन चक्र आहे। बाक़ी चक्र सां कोई गला आदि कटण जी ॻाल्हि न आहे। शास्त्रनि में श्री कृष्ण जे लाइ हिंसक ॻाल्हियूं लिखी छॾियूं अथनि। सभिनि खे सुदर्शन चक्र सां मारे। इहे बि ग्लानी थी न केतिरो हिंसक ठाहे ॾींदा आहिनि। तव्हां डबल हिंसक ठहींदा आहियो, न काम कटारी हलाईंदा आहियो, न बाहुबल जी हिंसा कंदा आहियो। ये काम कटारी हलाइण बि हिंसा आहे न। देवताउनि खे त पवित्र चइबो आहे योग बल सां। जबकि विश्व जो मालिक ठही सघंदा आहियूं त छा योग बल सां ॿार न पैदा करे सघंदा आहियूं।
साक्षात्कार थींदो आहे हाणे ॿार ठहिणो आहे। बाबा त सम्झंदा आहिनि हाणे इहो पुराणो शरीर छॾे गोल्डन स्पून एंड माउथ पईंदी जड़ित, उहो बि वॾे माण्हुनि खे जड़ित। तव्हां बि सम्झंदा आहियो असां अमरलोक में जन्म वठंदासीं त गोल्डन स्पून इन माउथ, ग़रीब प्रजा बि खपे न, दुख जी कोई बि ॻाल्हि हूंदी ई न हुते। प्रजा वटि थोरी एतिरो धन माल आदि हूंदो आहे, बाक़ी हा सुख हूंदो, आयु वॾी हूंदी, राजा रानी साहूकार प्रजा सभु खपनि न। अच्छा, मीठी मीठी सिकी जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाप जी यादि सां गॾु गॾु ख़ुशी में रहण जे लाइ चरसी जे चक्कर खे बि यादि करिणो आहे, सुदर्शन चक्र फिराइणो आहे, ख़ुदा खे पंहिंजो सचो दोस्त ठाहिणो आहे। ॿियो आहे डबल अहिंसक ठहिण जे लाइ क्रिमिनल आय खे बदिले सिविल आय ठाहिणी आहे। असां आत्मा भाई अभ्यास करिणो आहे। वरदाना सर्वशक्तिवान बाप खे कंबाइंड रूप में साथ रखण वारा सफलता मुहूर्त ठहनि। जे ॿारनि सां गॾु सर्वशक्तिवान बाप कंबाइंड आहे उन्हनि खे उन्हनि जो सर्वशक्तियुनि ते अधिकार आहे, ऐं जिते सर्वशक्तियूं आहिनि हुते सफलता न हुजे इहे त असंभव आहे। जे ॿारनि सां गॾु सर्वशक्तिवान बाप आहे त उन्हनि खे सर्वशक्तियुनि ते अधिकार आहे, ऐं जिते सर्वशक्तियूं आहिनि उते सफलता न हुजे इहे त असंभव आहे। यदि सदा बाप सां कंबाइंड रहण में कमी आहे त सफलता बि कम थी वेंदी। अगरि सदा बाप सां कंबाइंड रहण में कमी आहे असांजे जीवन में त सफलता बि घटि थी वेंदी। सदा साथ निभाइण वारा अविनाशी साथियुनि खे, यदि सदा बाप सां कंबाइंड रहण में कमी आहे त सफलता घटि आहे। सदा साथ निभाइण वारे अविनाशी साथी खे कंबाइंड रखो त सफलता असांजो जन्म सिद्ध अधिकार आहे। छो जी सफलता मास्टर सर्वशक्तिवान जे अॻियां पुठियां घुमंदी आहे, त सफलता असांजे अॻियां पुठियां घुमे, हिन लाइ सर्वशक्तिवान खे सदा पाण सां गॾु रखो। स्लोगन आहे सच्चा वैष्णव उहे आहिनि जो विकारू रूपी गंदगी खे छूंदा बि न आहिनि, मन बुद्धि संस्कार सहित शुद्ध विकारो एतिरो असांखे तॾहिं असां सच्चा वैष्णवी कहलाईंदासीं। सदा यादि रखो मां सच्ची वैष्णव आत्मा आहियां, जंहिंजे मन में कॾहिं अशुद्ध विकारी विकल्प संकल्प अची न सघंदो आहे, जंहिंजी बुद्धि में कॾहिं अपवित्रता टच बि न थी सघंदी आहे, जंहिंजे संस्कार सदा बाप समान, कॾहिं बि आसुरी स्वभाव संस्कार टच बि न थी सघंदा आहिनि, सपने में बि न। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।